नाज़िर रहरकी जे आबादगारनि ने सियासी समाजी तंजीमन पारा घोटकी फिडर में घट पानी मिलण करे पुछड़ी जो जमीनूं आबाद न थी सघण खिलाफ 24 मई ते धरणे जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंजी अॻवानी एसटीपी जो वाइस चेयरमैन याम अब्दुल फताह समेजो करे रहियो आहे। इन बाबति याम अब्दुल फताह समेजो पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। सिंध जी घोटकी फीडर में भी पानी की अतराडू खोट सबब आबादगारन ऐं क़ौमी सियासी समाज तरफा 24 मई सूमर के दिहाड़े ते गुडू बिराज वट धरणे जो ऐलान किया वियो, जंहिंजी अॻवानी एसटीपी वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो साहब करे रहिया आहिनि। अचो जाम साहब सां ॻाल्हि ॿोल भी कंदासीं इन वाले सां ऐं उन वाले सां इहो भी पुछंदासीं त आबादगारनि खे उहो कहिड़ो मैसेज ॾियणु चाहिनि था। रहमान रहीम, सब खां पहिरियों अवां जी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी आया हो एॾे वॾे हिकिड़ो अहम इशू ते। त अव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन इलाइक़े में वधि वधि फुटी जो फसल थींदो आहे, वणनि जो फसल थींदो आहे, जंहिंजो तमामु शदीद सख़्तु ज़रूरत आहे हिन महिल पाणी जी। 5 मई खां असांजो वाह हलंदो हुयो ऐं 15 मई खां पोइ फुल वाह के पाणी ॾींदा हुआ जेके असां फसल ठाहींदा हुआसीं। पर हिन महिल अॼु 23 तारीख़ अची विया ऐं हिन महिल वञी थोरा घणा छॾिया अथनि, किथे किथे फुट किथे 2 फुट वाह में पाणी आयो आहे। त हिन महिल इन पोज़ीशन में असांजो इहो जेकी हले थो पियो जेको घोटकी फीटर, त इन सूरत में असांखे पहिरीं ताईं पाणी बि कोन मिलंदो, इहो करे घुमाइनि था वेठा। त असां उन जे लाइ गॾिजी सॼी आहिनि एसयूपी जो दोस्त आहे हतन शर साहब आहे, क़ौमी अवामी तहरीक जो तुराब शर साहब आहे, असांजे वकला बिरादरी आहे। त उन हिसाब सां असांजी हिकिड़ी मीटिंग थी, उन खां पोइ असां कॉल ॾिनी। सुभाणे 24 तारीख़ आहे, इंशाअल्लाह गुड्डू ते धरणो लॻंदो। आबादगारनि जूं जेकियूं तंज़ीमूं आहिनि, असांजी आबादगारनि जी तंज़ीम आहे तरक़ी पसंद पार्टी जी, उहो हिननि जो सदर साहब बि अचे पियो। उन खां पोइ सिंध आबादगार बोर्ड वारा आहिनि, उन्हनि खे बि चयो आहे, उन्हनि बि हिमायत कई आहे, उहे बि अचनि पिया। चैम्बर ऑफ एग्रीकल्चर वारनि खे चयो, उन्हनि खे अचनि था पिया जेके आहिनि तंज़ीमूं उन्हनि जूं रजिस्टर। पर उन खां सवाइ नाहिनि जेका हारी कमेटी आहे, उन्हनि खे बि चयो आहे। उन खां सवाइ ॿियनि आबादारनि खे गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे लाइ पंहिंजे रोज़ी जे लाइ इहो न सोचो त कमु चङो आहे करे केरु ॿियो। तव्हांजे करे महिरबानी करो, जेतिरी ताक़त में अचो, 2 ॼणा वठी अचो, 10 ॼणा वठी अचो, 1 ॼणो वठी अचो, शिरकत लाज़मी थियणु घुरिजे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान टीवी।